इब्राहिम साहब ॾींहुं उहा आहे त सियासी इस्तेहकाम हूंदो तीअं माजिद साहब चए थो बिल्कुलु आहे त मुल्क तॾहिं तरक़ी कंदा आहिनि जॾहिं अमन हूंदो त दुनिया बि हिते सीड़पकारी कंदी। सो हाणे अचूं था PTI जो जेको हीउ क़दम हो, पहिरियों त उन्हनि ऐलान कयो हिन कॉन्फ्रेंस दौरान, शंघाई ताउन तंज़ीम कॉन्फ्रेंस दौरान एहतजाज कंदासीं। उन्होंने पंहिंजो एहतजाज जो सॾु क़यादत जेका मुख्य क़यादत आहे वापसि वरितो। उन्हनि ते तमामु घणी तनक़ीद बि थिए पई, गौहर ख़ान खे माण्हू गद्दार बि चवनि पिया। PTI जे इन अमल खे भला मां कीअं था ॾिसो? हूं त पाण सभु हुन जे पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदा आहियूं, हिन अमल खे कीअं था ॾिसो? हुननि जेको एहतजाज जो सॾु वापसि वरितो आहे, हिकिड़ो गैर सियासी, हिकिड़ो इंतहाई गैर संजीदा ऐं उहो अहिड़ो जेको सो अमल उहो ई माण्हू करे सघे थो जेको या त इंतहाई इंतकाम पसंदि हुजे या सियासत खे हू ज़िद सम्झे या हुनखे जेको सो कीअं बि करे कंहिं मुल्क जो ढेंगो ढेरी करणो हुजे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे कहिड़ो मक़सदु हो इन सॾु ॾियण जो। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त इन ई तारीख़ ते जेको सो आहे उहो वॾी आलमी कॉन्फ्रेंस पई थिए। उहो कॉन्फ्रेंस को नवाज़ शरीफ़ या आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी या ॿियनि सियासी पार्टियुनि जे जेको सो दावत ते न आहे, उहो हिकिड़ो मेज़बानी जो मिलियो आहे उनखे पाकिस्तान खे मौक़ियो, उन जो फ़ाइदो वठंदे तारीख़ अची वई आहे। उन में दावत थी आहे, हिकिड़ो रियासती प्रोटोकॉल्स हूंदा आहिनि। उन में तव्हां वेही इन्हनि सभिनी खे इहो पैगाम ॾियो। जयशंकर खे ख़ैर हिननि दावत ॾिनी हुई त अची जलसे में असांजे में शरीक थिए। हिननि जो जेको KPK जो तर्जुमान आहे उन दावत ॾिनी हुई त उहो जेको सॾु ॾियणु आहे उहो इंतिहाई हिकिड़ो जेको उन जे लाइ लफ़्ज़ जेके बि इस्तेमालु कजनि उहो हो। पोइ जॾहिं हिननि ॾिठो जेको त पखी बि पर नथो हणी सघे, पोइ हिननि ॾिठो त असीं ख्वार थींदासीं, असांखे गिरफ़्तार अञा हू पहिरीं जेकॾहिं हिननि कयो जेको अली अमीन गंडापुर वारो शो, उन में ई मामला ॿधा पिया आहिनि अञा काफ़ी। पोइ हिननि सम्झो त हीउ जेको सो हीअ असांजी भेणी ई न आहे, हिते पहुची कोन सघंदासीं। पोइ इहो शर्मसारी में जेको चइबो हो न, पंहिंजो ई चटणु थुके वरी पंहिंजो चटणु, उहो कयो अथनि। ऐं हिन वक़्तु जेको अंदरि जेके सवाल आहे, जेका अंदरि गड़बड़ आहे उहो गड़बड़ उन जे करे आहे जो को पार्टी स्ट्रक्चर न को आहे, न को हो, न को थी सघे थो। फैन फॉलोइंग आहे, कर्ट्स आहिनि जंहिंजो न को नज़रियो आहे, न को फ़िक्र आहे, न को ख़्यालु आहे, का शइ कोन्हे, न को मंशूर आहे, न को हिन सिस्टम जे हवाले सां हू क्लियर हुआ, न को आहिनि। उहा हमरा ॿधो पियो आहे, उहा ई PTI आहे, उहा ई आहे जंहिंजी हींअर मुलाक़ात बंदि आहे। थोरो अमन अमान आहे मुल्क में, उहो अफ़रा तफ़री जो जेको ख़्वान आहे, जेको रत ऐं लाश ॾिसणु घुरे थो, उन सां जेकॾहिं मुलाक़ातूं बंदि आहिनि, थोरो अमन अमान थी पियो आहे, थियो पियो आहे, माण्हुनि खे रूबरू मछाए कंदो। बाक़ी पाण में हाणे उहे विढ़ंदा, हू कहिड़े धड़े जो आहे, को कहिड़े धड़े जो आहे, के कंहिंजो कल्ट आहे, को किथां थो अचे, कंहिंजा अॻु में कंहिं फ़ाइदा वरिता आहिनि, को हाणे कहिड़ा फ़ाइदा वठे। सो हाणे सॼो ईअं ई मामिलो विरछिजे पियो। ठीकु आहे। माजिद साहब, इन ते मुख़्तसर तव्हांजी राय, जेको पार्टी जे अंदरि PTI जे अंदरि ई जेका हाणे असीं ॾिसूं था त डफोड़ पइजी वियो आहे, उहा जेका ही वेड़ वारी कंडीशन आहे, उन्हनि जा ई वॉरियर्स जेके पैदा कया विया हुआ इदारनि ते तनक़ीद लाइ, मुखालफ़नि ते तनक़ीद लाइ, हाणे उहे उन्हनि ते तनक़ीद पिया कनि। इवन वर्दियुनि वारियूं तस्वीरूं जारी कयूं आहिनि, गौहर ख़ान ऐं ॿियनि जो ट्विटर ते तव्हां ॾिठियूं हूंदियूं, त उन्हनि खे चवंदा तव्हां इन्हनि सां वञी मिलिया आहियो। कीअं था ॾिसो? मुख़्तसिर पोइ पाण ब्रेक ते ईंदासीं। नसीर साहब, इहो एक्सपेक्टेड आहे ऐं इहो दिस इज़ वेरी मच पॉसिबल। का मुंहिंजे लाइ अनप्रेसिडेंटेड ॻाल्हि न आहे। ज़ाहिर आहे लीडरलेस सूरत हाल आहे ऐं इहे सभु जा सभु हाणे नया कुजरी थिया आहिनि, चेयरमैन थिया आहिनि, की पुराणा माण्हू त कोन्हे ऐं इन्हनि जे जेको आहे सो उबका आहे सच से कान्हे पार्टी में। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि वाज़े आहे जेका सम्झ में अचे थी तव्हां उनजे फ़ैसिले खे माना क़बूल ख़ान साहब पाण ख़ान साहब सां मुलाक़ातूं बंदि आहिनि, ख़ान साहब सां कम्युनिकेशन बंदि आहे। चेयरमैन त उन्हनि ई कयो न, जंहिंखे हाणे गद्दार पिया चवनि। जी 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 उन करे कयो, छो त उन्हनि ख़बर आहे की ॿिए पार्टी कंहिं लीडर खे जेकॾहिं थोरी इंपॉर्टेंस मिली वई, जेका मां आर्टिकल्स में पढ़ी आहे, मुंहिंजो पंहिंजो रायो न आहे, उन्हनि ॿुधायो त पार्टी हाईजेक थी वेंदी, तंहिंजे करे अहिड़े माण्हू खे रखिजे जंहिंखां सुभाणे पार्टी खसिजी बि वञे त कोई उन ते फ़र्क़ु कोन पवंदो। पर मां ॿुधाइण इहो थो चाहियां त हिकिड़ी ॻाल्हि जंहिं ते मां सम्झी सघियो आहियां, उहा इहा आहे त स्टेट सां का पार्टी विढ़ी नथी सघे। जॾहिं स्टेट बीठी रहे पंहिंजे ऑपरेटर सां गॾु, पंहिंजे हथियारनि सां गॾु बीह रहे, उन सां मूंखे कोन थो लॻे त का पार्टी उन सां विढ़ी सघे। ठीकु आहे।